बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। तव्हां अक्सर पंहिंजे दोस्तनि सां कचहरी कंदा आहियो, काथे घुमण वेंदा आहियो या कंहिं महफ़िल में वेठा आहियो, मोबाइल ॾिसंदा आहियो, का टीवी ॾिसंदा आहियो। तव्हांखे पेशाब जॾहिं ईंदो आहे तव्हां इहो ई सोचे तव्हां सभु पंहिंजी कचहरी बि बहाल रखंदा आहियो, मोबाइल में मूवी का ॾिसंदा आहियो, ड्रामो ॾिसंदा आहियो त हीउ ड्रामो पूरो थिए त मां पोइ पेशाब करे थो अचां। दरअसल जॾहिं तव्हांखे पेशाब जो ख़्यालु थींदो आहे त पेशाब पंहिंजी जॻह छॾींदो आहे। पोइ तव्हांजी ताक़त तव्हां पंहिंजे ज़ोर ते उन पेशाब खे बीहारियो बीठा आहियो। पेशाब ज़हरियात आहे, उहो ज़हर थी वेंदो आहे। जॾहिं बि उन में ज़हरियात वधंदी आहे त तॾहिं पेशाब ख़ारिज थींदो आहे। साफ़ पाणीअ जो कमु हूंदो आहे बुकियुनि खे साफ़ करणु। जॾहिं उहो ज़हरियात में तब्दील थींदो आहे तॾहिं उहो ख़ारिज थींदो आहे। ख़ारिज थियण खां पोइ बि तव्हां उनखे बर्दाश्त कयूं बीहारियूं बीठा आहियो। तव्हां पंहिंजे बुकियुनि जो पाण नुक़सानु था कयो, मामूली माना सन्हनि सन्हनि रॻनि जो पाण नुक़सानु था कयो। पोइ हली हली तव्हां चओ था त हाणे असांखे तकलीफ़ आहे, असांखे हाणे बुकियुनि जो मसइलो थी वियो आहे। छो जो तव्हां उन ज़हरियात खे, केमिकल खे, जेको केमिकल खां बि ख़तरनाक आहे, उहो बुकियुनि जे मथां चढ़ियो बीठो आहे। पेशाब तव्हांखे लॻो आहे, तव्हां उथिया न आहियो, तव्हां मोबाइल में वेठा आहियो, तव्हां दोस्तनि सां कचहरी में वेठा आहियो, तव्हां हिकु मामूली ड्रामे खे, मामूली फिल्म खे तव्हां पोइ बि ॾिसी सघो था, तव्हां उन में लॻा पिया आहियो। दुनिया जो हिकु तमामु वॾो हकीम लुकमान हकीम, उनजो पुटु घोड़े ते किथे वञे पियो, उनखे पेशाब लॻो, उहो फौरन घोड़े तां लथो। उहो पेशाब करण जे इरादे सां वेहण लॻो त उन ॾिठो त ओड़े पाड़े में कुझु माण्हू आहिनि त मूंखे सुठो नथो लॻे जो मां हिते रस्ते ते पेशाब कयां। उनखे हिकिड़ो ॿियो शख़्स ॾिसे पियो जेको ॿनीअ जो कमु पियो करे। उन ॾिठो त को शख़्स परे खां आयो आहे, घोड़े तां लथो, वरी घोड़े ते चढ़ियो, इहो वञे थो त हिन ॿनी वारे शख़्स छा कयो जो उनजो वञी उन अॻु वरितो। घोड़े जी वाघ में वठी उन खां पुछा कई, तूं केरु आहे? हुन चयो, मुंहिंजे केर सां तुंहिंजो छा, ख़ैर त आहे? हुन जो त मां तोखे ॾिठो त तूं घोड़े तां पहिरियां लथें, घोड़े तां लही तो हेॾे होॾे निहारे वरी तूं घोड़े ते वेठे, असांजे इलाइक़े जो बि न आहीं। हुन जो त मां पेशाब जे ख़्याल सां वेठो हुअसि, पर ॾिठुमि त हिते पब्लिक आहे, माण्हू आहिनि, मूंखे सुठो न लॻो, इन जे करे मां वरी घोड़े ते चढ़ियो आहियां। उन शख़्स हिन खे फेराए मुंहं में चंबो आयो। हो परेशान थी वियो, हुन चयो त मुंहिंजी त काहिड़ी ग़लती कोन्हे। हुन फौरन हिन ते कावड़ जो इज़हार कयो। हुन चयो, तो मूंखे सुञातो सही त मां केरु आहियां? हुन चयो, तूं केर बि हुजे। हुन चयो, मां लुकमान हकीम जो पुटु आहियां, तूं बीमार थींदे ज़रूरु मुंहिंजे पीउ वटि ईंदे। हुन फेराए हिन खे वरी ॿीहर बि चंबो हयो। बहरहाल हू घोड़े ते चढ़ी कावड़ मां हलियो वियो ऐं घर आयो त लुकमान हकीम हिन खे ॾिठो त हीउ मायूस आहे। पुछा कई त पुटु ख़ैर त आहे? हुन चयो त मां हिकिड़ी जॻह तां अचां पियो घोड़े तां ऐं उते मूंखे पेशाब जो ख़्यालु थियो, मां लथो हुयमि त ॾिठुमि त ॿनीअ ते कुझु माण्हू कमु पिया कनि, मूंखे सुठो न पियो लॻे त हिन माण्हुनि जे विच में माना मां पेशाब कयां। मां हिन जे करे वरी हुन घोड़े ते चढ़ी अॻिते आयुसि त हिकिड़ो माण्हू मूंखे मिलियो जंहिं मुंहिंजे घोड़े जी वाघ खे झले ऐं मूंखां इहो सॼो हवालु वरितो। मूं हुनखे ॿुधायो बि सही त मां पेशाब जे लाइ लथुसि, फेराए हुन मूंखे मुंहं में चंबो आयो। चंबे आणण खां पोइ वरी मां हुनखे ॿुधायो, तारीफ़ करायो त मां लुकमान हकीम जो पुटु आहियां। उन मूंखे ॿीहर चंबो आयो। लुकमान हकीम मुस्कुराए पंहिंजे पुट ॾे ॾिठो। हुन चयुसि, बाबा मूंखे हिकिड़े ॿाहिरे माण्हूअ चंबो हयो ऐं तव्हां वरी मुस्कुरायो था हिन ते? जी, चंबो तोखे इन जे लाइ त तूं पेशाब तोखे लॻो ऐं तो माण्हुनि जो ख़्यालु कयो, तूं ओट वठी उते पेशाब करे हा, छो जो तो पंहिंजे मसाने सां ज़ुल्म कयो, ज़हरियात आहे पेशाब। जी, ॿीहर चंबो मूंखे छो हईं? जॾहिं मां तारीफ़ करायो त मां लुकमान हकीम जो पुटु आहियां। चए पियो, ॿीहर चंबो इन जे करे हईं त तूं लुकमान हकीम जो पुटु थी करे हेड़ी ग़लती थो करे, तव्हां हकीम घराणे जा। सो चवण जो मतिलबु इहो आहे त को ड्रामो थो हले, का फिल्म थी हले, या पेशाब लॻो पर हिन खे पूरो करे पोइ पेशाब वञी करे ईंदुसि। पेशाब जो ज़हर तॾहिं ठहंदो आहे जॾहिं उहो उतां ख़ारिज थींदो आहे। हाणे ख़ारिज थियल पेशाब खे तव्हां उते रोकियूं बीठा आहियो, उहो बुकियुनि खे ख़राब थो करे, पेशाब जे नालनि खे ख़राब थो करे, मसाने खे कमज़ोर थो करे, ऐं तव्हां इंतज़ारु था कयो त हीअ मूवी ख़तमु थिए या ही फिल्म ख़तमु थिए या ही ड्रामो ख़तमु थिए या दोस्तनि सां वेठो आहियां। बुकियुनि जा जेके मरीज़ थिया न, वॾे में वॾी वजह इहा आहे। तव्हांखे पेशाब जो ख़्यालु आयो, तव्हां इहो सम्झी छॾियो त पेशाब पंहिंजी जॻह छॾी। हाणे तव्हां पंहिंजी ताक़त जे ज़ोर ते उनखे बीहारियूं बीठा आहियो, पर पेशाब तव्हांखे फौरन करणो आहे। यकीन कयो त सभु इलाज हॉस्पिटल में कोन थींदा आहिनि। कुझु पंहिंजे जिस्म मां बि कमु वठो, कुझु पाण बि ख़्यालु कयो। ज़िंदगी मौत मुंहिंजे अलाह जे हथ में आहे, पर तव्हां पंहिंजे बीमारियुनि खे थोरो पाण बि कंट्रोल करे सघो था, कुझु परहेज़ करे सघो था, कुझु पंहिंजो ख़्यालु करे सघो था। टाइम ते मानी खाइणी आहे, टाइम ते पाणी पीअणो आहे, असांखे ॾींहं जो केतिरो पाणी पीअणो आहे, राति जो केतिरो पाणी पीअणो आहे। बसि अगरि मोबाइल अची वई, दोस्त अची विया, किथे वेठा आहियूं,
5 कलाक सफ़र था कयूं, असां वेहण सां जेको आहे त पेशाब जेको आहे त पेशाब जो ख़्यालु घटि ईंदो आहे। तव्हां उथो था घुमो था पोइ माना मसाने ते हल्काई थी थिए, पेशाब जो ख़्यालु ईंदो आहे। कंहिं गाॾीअ ते वेठा आहियो, किथे सफ़र था कयो, त तव्हांखे अगरि पेशाब जो ख़्यालु अचे न, तव्हांखे माना इहो ध्यानु न आहे करिणो त हे 5 किलोमीटर परते होटल आहे त पोइ हली उते असां कयूं था। पेशाब अचण खां पोइ इन शइ जी इजाज़त कोन्हे त तव्हांखे 5 किलोमीटर अञा पंधु करिणो आहे। तव्हांखे अगरि पंहिंजे सिहत जो ख़्यालु करिणो आहे, अगरि बुकिन जो ख़्यालु करिणो आहे, अगरि तव्हांखे पंहिंजे मसाने जो ख़्यालु करिणो आहे, उन्हनि जो बचाव करिणो आहे, त फौरन इहा ज़हरियात जेका आहे त ख़ारिज करणु घुरिजे। अगरि मुंहिंजो पैगाम तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मां नओं मौज़ू खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान, सदाईं गॾु।